पासिन वाक़िया खां करासीं जैकबाद में जाम इकरामुल्ला धारेजो जी खुलियल कचहरी बदनज़मी जो शिकार थी वई आहे। शहरियुनि शिकायतुनि जा अंबार लगाए छॾिया, जिन ते कुझु शहरियुनि खे धिका ॾेई वापसि मोकिलियो वियो। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया जैकबाद मां, जिथे जाम इकरामुल्ला धारेजो जी खुलियल कचहरी बदनज़मी जो शिकार थी वई आहे। शहरियुनि शिकायतुनि जा अंबार लगाए छॾिया आहिनि, कुझु शहरियुनि खे धिका ॾेई वापसि सुम्हारियो वियो। उन जा तफ़सील मालूम कयूं था। अब्बास गुल मस्तोई टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। अब्बास गुल, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, अॼु जैकबाबाद में सूबाई वज़ीर आहे इकरामुल्ला धारेजो, उनजी खुलियल कचहरी लगाई वई। डीसी ऑफिस में जेका बदनज़मी जो शिकार आहे, जेका खुलियल कचहरी हुई, उनमें मनपसंद जेके माण्हू हुया उन्हनि खे फर्स्ट जेके सीटां हुयूं उन्हनि ते विहारियो वियो ऐं उन्हनि खे जेको आहे त महक उन्हनि जे हवाले करे चूंडियल नुमाइंदनि जूं जेके तारीफ़ां करायूं वयूं। ॿिए पासे जेके माण्हू शिकायत करण लाइ आया उन्हनि खे जेके ज़िले इंतज़ामिया जा माण्हू बीठल हुया उन्हनि खे धिका ॾेई करे स्टेज तां लाथो वियो। माण्हू रड़ियूं कंदा रहिया, मीडिया जे अॻियां शिकायतूं कंदा रहिया। हिकिड़ो नाबीन शख़्स हुयो, उहो बि शिकायतूं कंदो रहियो त मूंखे सूबाई वज़ीर ताईं पहुचण जो ऐं मूंखे हुते शिकायत करण जो। उन बावजूद बि ज़िले इंतज़ामिया जा माण्हू ऐं जेके पुलिस एहलकार हुया उहो शिकायतुनि खे धिका ॾेई करे उन्हनि हेठि लाथो। जेके बि सियासी ऐं समाजी जेके माण्हू हुया उन्हनि सूबाई वज़ीर जे अॻियां रोड खाते में अरबे रुपयनि जी करप्शन जो जेको आहे त उते शिकायतूं लॻायूं। उन्हनि जो चवणो हो त जैकबाबाद जो जेको मेन रोड आहे, जेको मेन बाईपास खां जेको अचे थो शहर अंदरि, उनखे 4 साल गुज़री विया आहिनि, उहो रोड मुकमिल न आहे थी सघियो। करोड़ रुपया उन रोड ते जारी आहिनि। 72 ठेकेदार खे उनजो ठीको ॾिनो वियो आहे, जंहिं सबबि शहरी जेके आहिनि आवाम जेका आहे सख़्तु परेशानी जो शिकार बणण लाइ काफ़ी जेके शहरी हुया उन्हनि बार बार इहा शिकायत लॻाई। लेकिन उन बावजूद बि रिटर्न में माण्हुनि शिकायतूं खणी आया, लेकिन सूबाई वज़ीर ताईं माण्हुनि खे पहुचण न ॾिनो वियो। खुली कचहरी ख़तमु थियण बैदि जेको आहे त माण्हुनि मीडिया अॻियां दावूं कयूं त असां शिकायतूं खणी आया आहियूं ऐं असांखे हुते जेको आहे त पहुचण नथो ॾिनो वञे। जी अब्बास गुल, अव्हां जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।